नाज़रीन, चोरियूं वापसि थींदियूं ऐं चोर न पकड़बा त पोइ शहरी ईअं ई अदम तहफ़ुज़ जो शिकार रहंदा ई रहंदा। हिन वक़्तु तव्हांखे ज़िले शिकारपुर जे शहर मदईजी मां अफ़सोसनाक ख़बर ॾियूं था त मदईजी जे मशहूरु ऐं मरूफ़ डॉक्टर अब्दुल्ला चने जी क्लिनिक जेका मदईजी थाणे खां 50-100 क़दम जे फ़ासिले ते आहे, उते राति नामालूम चोर क्लिनिक जा ताला टोड़े उतां UPS बैटरी या ॿियो क़ीमती सामान खणी आसानी सां फ़रार थी विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त इंतिहाई अफ़सोसनाक ऐं भयानक सूरत हाल आहे ज़िले शिकारपुर जी। ख़ासि करे पूरो ज़िलो बदअमनी जी लपेट में आहे ऐं मदईजी शहर जेको आहे उन में तवातुर सां ॾोह ऐं क्राइम जेको आहे उहो जारी आहे। मूंखे इन हवाले सां बि इंतिहाई अफ़सोस थिए थो त ख़ासि करे जेके मदईजी थाणे जे आसपास दुकान पहिरियां हूंदा, चोर जेके आहिनि थाणे खां किलोमीटर जे फ़ासिले ताईं वेझो ई न ईंदा, पर हिन वक़्तु थाणे जे साम्हूं जेके दुकान आहिनि, थाणे जे साम्हूं गाॾियूं फुरियूं थियूं वञनि, दुकाननि जा ताला टोड़े उतां चोरियूं थी वञनि थियूं, फुरियूं थी वञनि थियूं ऐं जेके ॾोहारी आहिनि बेख़ौफ़ थी करे ऐं शहर में घुमंदा फिरंदा वतन था। पुलिस ख़बर न आहे त कहिड़े वॻ ऐं कहिड़े कम सां लॻी पई आहे। बाख़बर ज़रियनि खां मालूम थियो आहे त मदईजी थाणे ते जेको SHO आहे ख़मीसो ख़ान बिरोही साहिबु, उहो जेको आहे DIG नासिर आफ्ताब साहिब जी आशीर्वाद सां हिते तैनात कयो वियो आहे ऐं जेका हितां जेका चऊं चांहि पाणी मिठाई जेका आहे उहा मदईजी मां DIG साहिब जिन ताईं जेका आहे उहा पहुचंदी रहे थी। मां तव्हांखे इंतिहाई अफ़सोसनाक ख़बर ॾियां मदईजी मां त मदईजी में डॉक्टर जेको मशहूरु ऐं मरूफ़ डॉक्टर आहे, गवर्नमेंट अस्पताल मदईजी जा MS रहिया आहिनि, इंतिहाई शरीफ़ डॉक्टर आहिनि। उन जी क्लिनिक जेका PS मदईजी खां सॾ पंध ते आहे, थाणे खां असां चऊं त थाणे जे बिल्कुलु क़रीब आहे। गवर्नमेंट बॉइज़ हाई स्कूल मदईजी जे साम्हूं आहे। उतां जेको आहे राति नामालूम चोर क्लिनिक जे दरवाज़े जा ताला टोड़े उतां बैटरी UPS ऐं ॿियो क़ीमती सामान चोरी करे फ़रार थी विया आहिनि। चोरियुनि जो सिलसिलो मदईजीअ में हलंदड़ आहे। चोर लोफर ऐं ॾोहारी खुलेआम शहर में घुमंदा वतन था। वापारी तबिको इंतिहाई परेशान ऐं हरासां लॻो पियो आहे। पुलिस जेको आहे तहफ़ुज़ में फहिल वई आहे।